बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तो असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे हिकु हदीस जो कहाणी आहे। हदीस जो नसीहत भरी कहाणी आहे। क़ुरान शरीफ़ ख़ुदा जी अमानत आहे। हदीस में अचे थो त बेशक अल्लाह क़यामत जी ॾींहुं लोहे महफ़ूज़ खे फ़रमाईंदो, ए लोह जेका अमानत क़ुरान तो वटि रखियो हो किथे आहे, यानी उन खे तो छा कयो। लोह महफ़ूज़ अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला उहा अमानत मूं इसराफ़ील खे सो पारियमि ऐं ॾिनमि। रब फ़रमाईंदो, ए इसराफ़ील मुंहिंजी अमानत सां कीअं पेश आई, कीअं आहे। इसराफ़ील अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला उहा अमानत मीकाइल खे सो पारियमि। मीकाइल चवंदो, उहा अमानत जिब्राइल खे ॾिनमि। पोइ जिब्राइल खां अमानत जे बारे में पुछा थींदी। जिब्राइल अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला क़ुरान अमानत मदीने वारे सोणे ताईं पहुचायमि। पोइ अल्लाह ताला हुकुम फ़रमाईंदो, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आणियो। पोइ जिब्राइल अर्ज़ु कंदो, या रसूल अल्लाह हिन अर्ज़ जो गर्ज़ कयो। पोइ अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदो त छा जिब्राइल तो वटि अमानत पहुचाई। हुज़ूर अर्ज़ु कंदा, या अल्लाह तुंहिंजी अमानत पहुती। पोइ अल्लाह ताला फ़रमाईंदो, मुंहिंजा महबूब मुंहिंजो क़ुरान केॾे कई। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मालिक क़ुरान मूं पंहिंजे उम्मत खे पहुचायो। ऐं पोइ अल्लाह ताला हुकुम फ़रमाईंदो, ए मलाइको मुंहिंजे हबीब जे उम्मत खे आणियो ऐं हाज़िर कयो, मां उन खां अमानत जे बारे में सवाल कंदुसि। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा मौला उम्मत मुंहिंजे ज़ईफ़ आहे ऐं तंहिंजी हुज़ूर में कीअं हाज़िर थी सघंदा। हुज़ूर अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त ॾे त हज़रत आदम ॾे वञा। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मोकल मिलंदी, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आदम खे चवंदा, ए सोना आदम, तूं अबू अल बशर आहीं, मां हिननि जे नबी आहियां। खेनि तकलीफ़ पहुती आहे तूं मुंहिंजे उम्मत जे गुनाहनि जो अधु भार खणण ऐं अधु भार मां थो खणां त उम्मत सवाल खां छुटी पवे। हज़रत आदम अर्ज़ु कंदो, मां ख़ुदि पंहिंजे मसइले में मशग़ूल आहियां। पोइ मदीने वारा मोटी अर्श अज़ीम जे हेठां ईंदा ऐं पंहिंजो सर मुबारक सजदे में रखी रोई अर्ज़ु कंदा, ए मुंहिंजा मौला, मां फ़ातिमा लाइ सवाल नथो कयां जेका मुंहिंजे न्याणी आहे, ऐं न हसन न हुसैन लाइ सवाल कयां थो, बल्कि मुंहिंजो इरादो उम्मत जे मग़फ़िरत आहे। बाद में अल्लाह ताला पंहिंजे करम ऐं लुत्फ़ सां फ़रमाईंदो, ए मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहुं मुबारक मथे कर, जेको सवाल कंदे ॾिनो वेंदी, ऐं सिफ़ारिश कर, तुंहिंजी शफ़ाअत क़बूल कई वेंदी। मां तोखे तुंहिंजे उम्मत लाइ उहो ॾींदुसि जो तूं राज़ी थी वेंदे।